अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल जागीर जी अचण वारे एपिसोड जी पूरी अपडेट्स तव्हांखे ॾींदा हलो। जी हाँ दोस्तों, ड्रामा सीरियल जागीर दोस्तों ज़बरदस्त बणिजी चुको आहे। हाणे नूरल सां मुसीबत थियण वारी आहे। उहो कीअं? उहो ईअं त नूरल खे टे दोस्त छॾे हलिया विया। तव्हां ॾिठो, नूरल सिर्फ़ु हाणे ॿिनि दोस्तनि सां गॾु मौजूदु आहे। नूरल जा जॾहिं 5-6 दोस्त हुया तॾहिं हशमत खान बि हिमत न कंदो नूरल सां विढ़ण जी ऐं उन खां संगत रखण जी कोशिशि कई। हाणे जॾहिं हुनखे 3 दोस्त छॾे विया, नूरल सम्झी ऐं सभु कमज़ोर बणिजी वियो। हाणे इन शइ जो हशमत खान फ़ाइदो खणंदो। हशमत खान खे डबल गुस्सो आहे हाणे नूरल ते। हिकु त हुनजी धीउ सां प्यार ऐं मोहबत जा पेज लड़ाए थो, ॿियो त वरी उनजो दुश्मन आहे। हाणे नूरल आहे बि अकेलो। हाणे नूरल खे भलो सटको ॾींदो अचण वारनि किस्तनि में हशमत खान। ॿियो त वरी हशमत खान जी धीउ घरां भॼी नूरल वटि वञी पुगी ऐं नूरल जी मोहबत में उनखे सॼी कहाणी ॿुधाए त मूंखे मुंहिंजे पीउ क़ैद करे छॾियो हुयो, मां इहे कोट किला किराए तो वटि अची पहुती आहियां। नूरल त ठरंदो चवंदो, सदिको सुहिणा सदिको अची वियो मां त तुंहिंजे लाइ हफ़्तो थी वियो, मरां पियो सफ़ा। बहरहाल ड्रामो जीअं जीअं अॻिते वधंदो वेंदो तीअं तीअं दोस्तों ज़बरदस्त थींदो वेंदो। ऐं हीउ ड्रामो जागीर बि हिकु बहितरीनु सीरियल ड्रामो आहे ऐं हिन टाइम दोस्तों पोइ बि गुनाह ड्रामे खां त भलो आहे, बहितरु आहे ऐं काफ़ी दोस्तनि खे वणे बि अथो। ऐं तालीम जे निज़ाम ते ड्रामो ठहियलु आहे। तालीम जो निज़ाम सिंध में बर्बादु आहे, उन जो हिकिड़ो सुठो कमु मैसेज ॾिनो वञे थो आवाम खे हिन ड्रामे में। इन खे सम्झो बि सही ऐं शेयर बि कयो, लाइक बि कयो, सब्सक्राइब बि कयो।